वधी तो इते फिरंदो बाबा गोठ में वठ वठा लगी पिया जेॾा केॾा बाठो बि तो वसे केॾीमहिल हथियार पे तालन और बरु खाम खा मरी न पवी वापस वञ गोठ वापस वञ कोन विझो साहिबा गोठ जेस ते मूंखे पंहिंजो भाउ न मिलंदो। अरे भाउ खे पोइ ॻोल्हजा तुम्हारी भाॼाई बसारो घर छॾे वई हाँ के वञी ॻोल्ह हाणी उहा बि वई हली हाँ पोइ मूंखे मानी केरु खाराईंदो मानी खाती अंगूठो तो को मानी जो है ना ॿियो बाक़ी मूंखे कहिड़ो कमु आहे हिते वेला टारींदो वत मन न भाउ जो थई न भाॼाई जो थई रुगो मानी जे पुठियां आई बाबा मानी त खाए पी न भाउ खे बि ॻोल्हबो मानी तॾहिं खाईंदे जॾहिं ज़िंदा रहंदे न हिते ॿ 3 ॾींहंनि में वॾा झेड़ा थियण वारा आहिनि उन करे ॾाहो थी पेर ट्रा वञी मखण खे ॻोल्हो थी सघे ॻोठी विया हुजनि तुम्हारे ॻोठ झेड़ा थिया आहिनि त पोइ मां कहिड़ो माण्हू न विढ़ंदो थो वतां मां त रुगो बसि वेलो पे थो टारींदो वतां ॻोल्हीअ खे कहिड़ी ख़बर त तूं हितां जो ही या ॿाहिरियों ही ये धू थी वेंदे न फा थी वेंदे अहिड़ा डप न ॾे कोन विधो साईं मां तो जी मर्जी आहे मरणो थे त भली मर न छो छा आहे जो मूंखे तूं ड्रेजारी पे थो छो छा आहे विढ़ंदा पाण में मूंखे केरु छा कंदो अड़े पहिरियां बि पाण में पिया विढ़नि न तॾहिं त मुंहिंजी न्याणी बि वई ऐं मुंहिंजी घरवारी बि वई हाणे बि पाण में था विढ़नि हाणे बि जेके ॿिया आहिनि ॿाहिरियां उहे मरंदा उन्हनि में तूं बि मरंदे मरी पियुसि न ख़ैर आहे मां ॻोठ कोन छॾींदुसि रुगो बि त मूंखे डप ॾी हल अने भागे पेट खाधो आहे तो किथां वेंदो फाटी मरंदो पर हितां न वेंदो वञी मर नवाब खान ही बारानी ॻाल्हि न आहे उन करे मां तव्हांखे चवां थो मूंखे अॼोकी राति मोहलत ॾियो त मां पंहिंजे अमले सां ॻाल्हायां उन्हनि खे एतमाद में वठां पोइ जीअं तव्हां चवंदो सुभाणे राति करे वठंदासीं। नवाब खान सूबेदार जी बि नौकरी जो सवाल आहे अॼोकी राति गुज़री वेंदी इहो कमु सुभाणे कंदासीं। ठीकु आहे सर साहब तव्हां पंहिंजे अमले खे भले एतबार असां पंहिंजो कमु सुभाणे ई कंदासीं। हा सुभाणे को बहानो न हलंदो सुभाणे जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं सुभाणे को बि बहानो न हलंदो तव्हां सां वाइदो आहे। पुट दरिया खान झेड़े सां तूं सिंधू खे कॾहिं बाज़ार नथो कराए सघीं चाचा ॻाल्हियुनि में जे बहाल खां नथो थिए त तव्हां ॿुधायो त मां छा कयां। पुट पुलिस में वञो पहिरियां बहाल खान खे गिरफ़्तार करायो। हा दरिया खान पुलिस में हली उन्हनि खे सोड़ो करणो पवंदो बहाल न गिरफ़्तार थी वियो वक़्त खे असां अंबे खणी ईंदासीं। बहाल खे जे ॿधी खणी अचूं त पोइ पुट दरिया खान सिंधू मारिजी वेंदई पहिरियां सिंधू जो सोच पोइ पंहिंजे इंतकाम जो सोचजांइ। हा दरिया खान बलांत त असां बहाल खान खां कॾहिं बि वठी सघूं था। पुलिस में वञण सां बहाल खान गिरफ़्तार कोन थींदो ऐं नवाब असांजो झेड़ो ॾिसण थो चाहे हू चाहे थो त ॿई धुरियूं विड़ी मरनि। नवाब खान चाहे हा न त असां ॿिन्ही धुरियुनि जे विच में ठाव करायां ऐं सिंधूअ खे आज़ादु कराइण जी कोशिशि करायां। नवाब खान मुड़ुस मराइण थो चाहे ऐं पुलिस ते ज़ोर रखी उन्हनि खे पले छॾींदो। पुट तूं अंदाज़ा न लॻा पहिरियां वञी पुलिस में केस दाख़िल करा पोइ ॾिसूं था त पुलिस बहाल खिलाफ़ कहिड़ो क़दम खणे थी या नथी खणे। जेकॾहिं असां पुलिस में न वियासीं बहाल जे मथां ज़ोर वधाईंदा रहियासीं त उहो छोकिरीअ खे नुक़सानु ॾेई सघे थो। ठीकु आहे उस्ताद तव्हांजी ऐं चाचा जी इहा राय आहे त अॼु ई बहाल खाने मथां केस दाख़िल थो करायां पर मूंखे यकीन आहे त थींदो कुझु बि कोन्हे। वरी राति जी तारीख़ी में अची असद साहब शाह सां थो मिले तव्हांजे मथां पूरो ज़ोर थो रखे त राति जी तारीख़ी में शेर अली खे आज़ाद करे ॿाहिरि मोकिलियो राति जे पेट में वरी शेर अली वापसि मोटी ॻाल्हि कुझु हज़म थी। हा सजावल खान हू इहा ई गेम खेॾणु चाहिनि था। नवाब खान शेर अली सां मिली करे मूंखे माराइणु चाहे कमु अहिड़ो थो करणु चाहे जीअं असांजो को केस बि न थिए। हाणे जेको तव्हांजो हुकुम हुजे मां उहो ई क़दम खणंदुसि। असद साहब ईअं कयो हाणे जीअं नवाब खान चवे थो तव्हां ईअं ई कयो हुन सां सौदो कयो। शेर अली जे मथां NC दाख़िल थियल आहे ॿाहिरि अची को बि नुक़सान या ॾोह करे थो न त उन मथां को बि केस न ठहंदो सजावल खान। बाक़ी उन्हनि खे कीअं फासाइणो आहे ऐं उन्हनि जी खोटियल खॾ में उन्हनि खे कीअं किराइणो आहे
असां साहब इहो तव्हां उते छॾे ॾिजो। ठीकु आहे सजावल खान, जेकॾहिं तव्हां चओ था त मां इहो नवाब खान सां सौदो करे थो अचां। नवाब खान सां सौदो भली कयो, पर सौदो सस्ते जो न कजो, छो त हिन वक़्तु तव्हां जेतिरा बि पैसा नवाब खान खां घुरंदव हो बिना हबक जे तव्हांखे ईअं सम्झो त हीउ सौदो सजावल खान जे सिर जी क़ीमत सम्झो था न? हा सजावल खान, मूंखे ख़बर आहे तव्हांजे सिर जो मुल्ह केतिरो लॻणु घुरिजे। वॾा मूंखे सूबेदार ऐं नवाब खान जे किरदार शक थी पियो आहे। हिन सजावल खे रुगो मां न, इहो नवाब खान ऐं सूबेदार बि माराइण चाहिनि था। पर मूंखे तूं ॿुधाए, इहो मूंसां धोखो छो कंदा? वॾा हुननि मथां को भरोसो नथो करे सघे। जेकॾहिं इहो नवाब खान मूंसां धोखो कंदो रहंदो वरी किथे? दर्द इहो ई अथसि न। जेकॾहिं इहो नवाब खान सॼी ज़िंदगी मूंखे लाकअप में रखाए थो ऐं उन खां पोइ मां ज़मानत ते या आज़ाद थी ॿाहिरि निकितुसि न, त पोइ तोखे चङी तरह ख़बर आहे इहो नवाब खान मोह खण मुंहिंजे हथां जीअरो वेठो हूंदो, सभ खां पहिरीं सिर इन जो खणंदुसि। तॾहिं त मां चवंदो आहियां, सजण कोई कोई दुश्मन हर कोई। वॾा जेकॾहिं हिन चाल में नवाब खान ऐं सूबेदार सां गॾु सजावल बि शामिल हुजे त पोइ तोखे मारे छॾींदा। मुंहिंजो नालो शेर अली आहे। सौ गिदड़ मिली करे अचनि तॾहिं बि हिन शेर अलीअ खे मारे नथा सघनि। जेकॾहिं धोखो थियो वॾा त तूं बि हिननि खां बची कोन सघंदे। ज़ोएब चयमि न, रुगो तुंहिंजी दुआ खपे। असां बि होशियारीअ सां हलंदासीं। जेकॾहिं धोखो थियो न, हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। हीउ कमु ख़तरनाक आहे, मां त चवां थो हिन कम में हथ ई न विझो। ज़ोएब सोलो कमु त हर कोई कंदो आहे, मज़ो तॾहिं जॾहिं ख़तरनाक कम में माण्हू हथ विझे ऐं उन ख़तरनाक कम खे पूरो करे। वॾा जेका तुंहिंजी मर्ज़ी, मां तोसां गॾु आहियां। कंहिं बि ॻाल्हि जो भाव न कर, न ई को खुटको कर। शेर अली तोसां गॾु आहे, असां कमु पूरो करे उन खां पोइ ई वापसि मोटंदासीं। दुआरो सोट हिते आयो हो, वर्स माण्हू थी पंहिंजा ॿ हमरा बदिराए भॼी वियो। आप टकी मां त गाजी शाह ते 4-5 देगियूं पासियूं त इहो तुरू मुंहिंजे रुख चढ़े, रख नथो चढ़े। इहो सभु कुझु तूं मूंखे छो ॿुधाइण आयो आहीं? हिन जे करे तोखे ॿुधायां थो त दरिया खान तुंहिंजी का बि मदद करे कोन सघंदो। तूं ज़िद छॾ मिठड़ी, वक़्त सां शादी कर, इन्हे में तुंहिंजी भलाई आहे। वक़्त सां निकाह करण खां सुठो आहे त तूं मूंखे गोली हणी मारे छॾ। तोखे कोन मारींदुसि, बाक़ी जेको तुंहिंजो इश्क तुरूअ जे मथां आहे, तुरू जेॾी महिल मरंदो त पोइ तूं अज़ खुद वक़्त सां शादी कंदी। जेकर दरिया खान तोखे मारे थो विझे त पोइ तूं आज़ाद ई। ये तुंहिंजो दरिया खान मूंखे मारे वियो, ख़ुदा जो कसम तूं आज़ाद। पर तूं बि वरी हिन ॻाल्हि खे मञ, जे मां तुंहिंजे हिन दरिया खान खे मारे विधुमि त पोइ तूं ख़ुशीअ सां वक़्त सां शादी कंदी। तूं पहिरियां वञी दरिया खान मां जान छॾाए अच। तमामु जल्द मां तोखे वठी हली दरिया खान जे लाश जे मथां बीहारींदुसि। पोइ 5-6 पार कढिजाए, अध कलाक जी मोहलत ॾींदोसि, पोइ वठी अची तुंहिंजी शादी वक़्त सां कराईंदुसि। इहो वक़्तां छोड़ो लाहे छॾ। मालिक साईं, हिन ज़ालिम जे ज़ुल्म खां दरिया खान खे पंहिंजी हिफ़ाज़त में रखिजा। राणी, मूंखे ख़बर न हुई त तुंहिंजो पीउ एॾो को ज़िदी आहे। जेकॾहिं ख़बर हुजे हा न त मां हुन जे घर मां कॾहिं बि तोखे वठी हेॾा न अचां। बाबा जो ज़िद ॾिसी मेरा छा तूं मूंखां तंग थी वियो आहीं? न राणी, मां तोमां बेज़ार न आहियां।
पर तुंहिंजे पीउ दरिया ख़ान जे लाइ वॾो मसइलो पैदा करे छॾियो। दरिया ख़ान जी मंग सिंधू खे अगवा करे वियो। छा अञा हुनखे न छॾियो अथई? पूरी संगत ज़ोर ला थो, पर चाचा बहावल कंहिंजी मञे ई नथो। राणी, दरिया ख़ान खे असांजी मदद करण जी सज़ा मिली। मूं तोखे पहिरियां ई ॿुधायो हुयो त इहो कमु बाबा जो घटि, वक़्त जो घणो अथई मीर। राणी, जॾहिं वक़्त जी चालुनि खे असां सम्झूं था त चाचा बहावल छो नथो सम्झे? छो नथो सम्झे चाचा बहावल त वक़्त तुंहिंजो सजण न दुश्मन आहे। जेकॾहिं बाबा खे एतिरी सोच हुजे हा त हू हुनखे माफ़ करे कॾहिं बि घर में न वठी अचे हा। बाबा सां जेको बि ॿ मिठा ॿोल ॻाल्हाईंदो न त बाबा हुनखे सजण सम्झी वठंदो आहे। तूं ॾिसजांइ, इहो ई वक़्त कंहिं ॾींहुं चाचा खे अहिड़ी खॾ में किराईंदो जो चाचा बहावल खे उन खॾ मां निकिरणु मुश्किल थी वेंदो। खुदा कनि त उन खां पहिरियां ई बाबा वक़्त खे सुञाणे वठंदो। खुदा करे ईअं थिए राणी, पर मूंखे नथो लॻे। सॼी संगत खे ख़बर पइजी वई आहे वक़्त त मां गदार आहियां। हाणे उन तरफ़ नथो वञी सघां वक़्त। बशकिल जे उन तरफ़ नथो वञी सघीं त असां सां गॾु रही तूं इहो कमु कराए सघीं। वक़्त जेकॾहिं मां वापसि वेंदुसि न त सिर्फ़ु ई सिर्फ़ु पादर खाईंदुसि। तंहिंखां सुठो आहे त मां तव्हां सां हुजां ऐं तव्हांजी थोरी घणी मदद ई कयां। ठीकु आहे बशकिल, मां चाचा सां ॻाल्हायां थो, पोइ ॾिसां त चाचो छा थो चए। वक़्त जेकॾहिं बहावल ख़ान गॾु रहण खां इनकार कयो त पोइ त ज़ाहिर आहे बशकिल, मां तोखे पाण सां गॾु नथो रहाए सघां, छो त चाचा साईं जे ख़िलाफ़ मां कोन वेंदुसि। वक़्त बहावल ख़ान खे मञाणो पवंदी, न त मां अकेलो थी वेंदुसि। बशकिल तोखे अकेलो कोन छॾींदासीं। जेकॾहिं चाचा बहावल नथो मञे पोइ मां रेस नवाब खे अर्ज़ु कंदुसि, तूं उन तरफ़ हलियो वञ। ठीकु आहे वक़्त, जेको तोखे मुनासिब लॻे। बशकिल तूं कंहिं बि ॻाल्हि खां परेशान न थी, तोखे ॾुखे वक़्त में असां कोन छॾींदासीं। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तुंहिंजी सोट खे बहावल अगवा कयो आहे, ईअं न? हाँ सर साहब, बहावल ई मुंहिंजी सोट खे अगवा कयो आहे ऐं उन ते FIR कटियो। कॾहिं अगवा कयो अथसि? इनखे तक़रीबन 3 ॾींहं थी विया आहिनि। अगवा खे 3 ॾींहं थी विया आहिनि ऐं तव्हां केस अॼु था दाख़िल करायो? सूबेदार साहब, पहिरियों असां पंहिंजे हिसाब सां पे जांच कई। अगवा जी असांखे ख़बर न हुई, अॼु ई ख़बर पई आहे। केस दाख़िल करण जे लाइ आयो आहियां। ठीकु आहे, असां बहावल मथां केस दाख़िल कयूं था। सूबेदार साहब, मूंखे पूरी पक आहे त तव्हां मुंहिंजी सोट खे आज़ादु कराइण में कामयाब थींदव। बेफ़िक्र रहो दरिया ख़ान, मां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदुसि। बहावल छोकिरी अगवा कई आहे न त उनजे ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणंदुसि। पर जेकॾहिं तव्हां ही केस कंहिं पुराणी दुश्मनी निभाइण लाइ कयो था त अफ़सोस सां चवणो थो पए मां तव्हांजी का बि मदद नथो करे सघां। सूबेदार साहब, मां एतिरो कमज़ोर बि न आहियां जो पुलिस जो सहारो वठी पंहिंजी दुश्मनी निभायां। ठीकु आहे, असां केस बि दाख़िल कयूं था ऐं जांच बि शुरू कयूं था। तमामु जल्द तव्हांजी सोट खे बाज़ियाब कराईंदासीं। मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी कान्हे का, तव्हां हर भर मूंखे ॿधी खणी आया हो। असांजी बि तोसां का दुश्मनी न आहे। तोखे त मुंहिंजे साथ अचे थो न, तूं ई खणी मूंखे छोड़ न। तोखां दरिया ख़ान कुझु पुछाणो कंदो, उन खां पोइ तूं आज़ादु आहीं। तव्हांखे जेको पुछणो आहे न भली पुछाणो करे वठो, मूंखां पुछो। एतिरी जल्दी छा लाइ गुलण? ॿुध, हिकु त बेगुनाह ॿधो अथव, ज़ाहिर आहे ॿियो कुझु रड़ियूं त कंदुसि न मां। अड़े हेॾे अचायो रड़ियूं कंदे न तुंहिंजी निड़ीअ मथां लत रही साह कढंदुसि। ऐं हर कंहिंजी कावड़ रुगो मुंहिंजे मथां आहे। जेकॾहिं न तूं वॾा कम छॾे ॾी पोइ तुंहिंजे लाइ इहे मसइला छो पिए था थियनि? मूं को बि बुॾो कमु न कयो आहे, मगर मां ग़रीब आहियां न, इन करे सभु कई कावड़ मुंहिंजे मथां आहे। अरे रे गुलण, तूं ग़रीब आहीं? हाँ, मां तोखे नथो सुञाणा, पर हेॾे तो त राजन खे टांडा ॾिना आहिनि, राजन खे। ॻाल्हि त ईअं थो करी जे समूरा मुकाम मूं भरे छॾिया आहिनि। हा, पर हेॾे गुलण, ॿिन खे विञाइण खां सवाइ ॿियो ॾे तुंहिंजो कहिड़ो कमु हूंदो आहे? बात तो बदली छॾ, हाणे दरिया ख़ान अची हिन जो पुछाणो कंदो। अवेल सवेल अधी न्यापो कंदी आहे त मूं तरफ़ थी वञ, पर मां न आहियां वेंदी। जेकॾहिं तूं नाही वेंदी
त पंहिंजी भेण खे चई छॾ हितां तोखां चकर ॾेई वेंदी करे। शायद तू अदा लीमे जी तबियत खां वाक़ुफ़ न आहीं। ख़बर आहे मूंखे लीमे जी, हू वॾी गंदी सोच जो मालिक आहे। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां अदी ॾे वञा। मूं तुंहिंजे मथां का बि पाबंदी नाहे लॻाई मूं मला, बाक़ी घर खां ॿाहिरि कदम रखण खां पहिरियां एतिरो ज़रूर सोचिजांइ त तुंहिंजी इज़त सां गॾु मुंहिंजी गैरत बि जुड़ियल आहे। मुंहिंजा साईं, मां तव्हांजी इज़त खे कॾहिं बि कोन लॼाईंदसि। तव्हां इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थियो। मूमल मूंखे तुंहिंजे मथां पूरो भरोसो आहे। तूं मुंहिंजी इज़त खे कॾहिं बि कोन लॼाईंदी, पर हिन असांजे ॻोठ में कुझु अहिड़ा बेगैरत माण्हू मौजूद आहिनि जिन्हनि खे मूसा जी इज़त खे बदनाम करण जे लाइ सिर्फ़ बहानो खपे। कंहिंखे को बि बहानो न मिलंदो मूंसां। तूं मूं मथां एतिरो यकीन करे सघीं थो। ठीकु आहे मूमल, तोखे मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त आहे, पर जंहिं ॾींहुं मुंहिंजी इज़त तरफ़ कंहिं आङुर खई ऐं उनखे इहो बहानो तुंहिंजे तरफ़ खां ॾिनो त पोइ उन ॾींहं खां तूं हिन घर में क़ैद हो गया। बाबा साईं, जेको दरिया ख़ान खे ज़ोर लॻाइणो हो न उहो लाहे चुको। हाणे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हू पुलिस ॾे वेंदो। जेकॾहिं पुलिस ज़ोर वधायो त चाचा बहावल डरो थी वेंदो। बहावल खे डरो थियण न ॾिजां। बाबा साईं, जेकॾहिं पुलिस ज़ोर वधायो त मां बि कुझु नथो करे सघां। सूबेदार सां मां ॻाल्हाईंदुसि, कुझु वक़्त जे लाइ हुनखे मां डरो करे छॾींदुसि। हिन विच में तूं छोकिरीअ जो निकाह करे छॾ। बाबा साईं, मां पूरी कोशिश में आहियां त इन छोकिरीअ खे राज़ी करे वठां। छोरीअ मथां ज़ोर वधाए छोरी मथां, छो जो इहा छोरी इज़त सां तोसां राज़ी कोन थींदी। तव्हां छा था सम्झो बाबा साईं? छा मूं कोशिश घटि कई हूंदी? जेकॾहिं दरिया ख़ान मूं वटि हली थो अचे ऐं पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी थो वठे त छा छोरी खे वापसि कर। मां दरिया ख़ान खे आसरो ॾियां। चाचा बहावल जी ज़िद जी तव्हांखे ख़बर आहे, मां केतिरो बि ज़ोर लाहींदुसि न, पर हू छोरीअ खे वापसि कोन कंदो। छोरी तोसां शादी करण जे लाइ बि राज़ी कोन थींदी, हुनखे वापसि बि कोन। टियों रस्तो आख़िर आहे कहिड़ो? फ़िलहाल त जीअं मसइलो हले थो उनखे हलण जो। बाबा साईं, तव्हां पुलिस खे पले छॾियो, बाक़ी छॾूं था चाचा बहावल खे त हू काॾे थो वञे। ठीकु आहे भक्त, मां पुलिस खे कुझु वक़्त जे लाइ डरो कयां, पर जेसी ताईं दरिया ख़ान खे बहावल नथो करे तूं हिन मसइले खे थधो थियण न ॾिजां। नवाब खान ऐं शेर अली मिली करे मुंहिंजे ख़िलाफ़ वॾी का साज़िश करण था चाहिनि, पर असांखे हर हाल में उन्हनि खे नाकाम करणो आहे। बाबा साईं, छा इन साज़िश जी ॻाल्हि तव्हां खां इन सूबेदार असद कई आहे? हा अकबर, छो त नवाब खान इहो थो सम्झे त सूबेदार असद हुन सां मिलियल आहे। बाबा साईं, छा भला इन सूबेदार मथां भरोसो करे सघिजे थो? थी सघे थो त असां सां ई धोखो कंदो हुजे। नवाब खान बेइज़तो करे ॻोठ मां तड़े कढियो। छा थो सम्झी त अञा बि हुन सां वफ़ादारियूं ऐं असां सां गदारी कंदो? हिन वक़्तु त सूबेदार जे मथां तव्हांजो वॾो थोरो थियल आहे। पोइ बि असांखे हर तरह सां सोचणो पवंदो, छो त इन सूबेदार असद अञा भरोसो करे नथो सघे। छो त चवंदा आहिनि न त पुलिस वारो यार त पोइ दुश्मन न ॿियो थार। बाबा साईं, थोरी वज़ाहत कंदो, हू आख़िर चाहिनि छा था? अकबर, चयमि न त हू हींअर मुंहिंजे मारण जी साज़िश में, पर मारणु मूंखे अहिड़ी तरह सां था चाहिनि जीअं खून बि लुड़ी वञे ऐं हुननि जे मथां को केस बि न ठहे। पर नवाब खान ऐं शेर अली जी इहा चाह मां उन्हनि जी ॻिचीअ में विझण थो चाहियां। मां चाहियां थो त नवाब खान ऐं शेर अली जेका मिली करे मुंहिंजे लाइ खॾ खोटनि था, उन्ही खॾ में उनखे ॻोल्हियां। नवाब खान, जेकॾहिं तव्हां चाहियो दरिया ख़ान वारे मसइले खे हल करे सघो था। तूं चवी थो त मां दरिया ख़ान वारे मसइले खे हल करण जी कोशिश कयां थो, पर मूंखे इहो ॿुधाए त छा बहावल मुंहिंजे सॾ ते ईंदो? जेकॾहिं तव्हां बहावल वटि हली वेंदो ऐं हुनजे मथां ज़ोर रखंदव
त हू ज़रूर ॻाल्हियुनि में राज़ी थी वेंदो। खणी जो मूं हली वञी बहावर जी मदद कई, पर बहावर मुंहिंजे सॾ ते कॾहिं बि कोन ईंदो। नवाब खान, तव्हां कोशिश कई ई कोन्हे ऐं अॻ में ई तव्हां उम्मीद हारे वेठा आहियो। मां बहावर वटि हली वेंदुसि ऐं हुनजे मथां ज़ोर बार बि भरींदुसि, पर तोखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। वाइदो? कहिड़ो वाइदो? जेकॾहिं बहावर मुंहिंजी ॻाल्हियुनि में नथो अचे त पोइ तोखे मूंसां गॾु बीहणो पवंदो ऐं असां पूरी ताक़त गॾु करे हिन बहावर खे झुकाईंदासीं ऐं ॿुधाईंदोमांसि त नवाब खान सां टक्कर खाइण जो अंजाम छा थींदो आहे। नवाब खान इन सां झेड़ो वधंदो। मां झेड़े खे टारण जी कोशिश पियो कयां ऐं तव्हां वरी वधाइण जी ॻाल्हि पिया कयो। पोइ बहावर दरिया खान खे छॾे ॾियो त वञी पाण में निबरनि, जॾहिं थकिजी पवंदा न त पाणे मोड़ ईंदा ॻाल्हियुनि जे लाइ। ॿई मरंदा मरी वेंदा, पर मुड़ंदा कोन। पोइ मरण ॾियो उन्हनि खे, असांखे कहिड़ो लाचार जो उन्हनि जे विच में अचूं ऐं मिंथू कयो उन्हनि खे जेके असांजे चवण में बि कोन्हनि खे। इहो मुंहिंजो साॻियो लीमो आयो ई न आहे घर में, अलाए काॾे मरी वियो, अलाए खपी वियो। ख़ुदा जी मोए खे मार पैसे अचे हा त मां इजाज़त वठी पंहिंजी भेण सां त मिली अचां। पैसा मूं महिल सां मिलंदी आहे? हा हा त पोइ लीमे जो इंतज़ारु थो थी करे। लीमो अची हूंदो कंहिं ट्रक जे हेठां रस्सी निपोड़जी वई हूंदसि, तूं हली आ, तोखे मां तुंहिंजी भेण सां मिलाए। अॼु मोआ मां पंहिंजे मुड़ुस जी इजाज़त खां तव्हां कोन हलंदसि तोसां गॾु। मुड़ुस जी इजाज़त खां तव्हां कोन हलंदसि? मूंखे ख़बर आहे मुड़ुस जी इजाज़त खां तूं वठंदी बाज़ार रुलंदी, वरी हिन महिल मुड़ुस जी इजाज़त खां ॿाहिरि न निकिरंदी। कॾहिं मां बाज़ारनि में या कॾहिं मूंखे तूं बाज़ारनि में ॾिठो आहे? इहा ई त ॻाल्हि हाणे त मूं सोची आहे त लीमे खे इहा बि ॿुधाईंदुसि, तोखे मां पादर हणाईंदुसि, तोखे मां तलाक जोरी बि कराईंदुसि। तव्हांजे घर में झेड़ो थींदो, टिपोड़ पवंदो, या लीमो मरंदो, या तोखे तलाक थींदी। पोइ मुंहिंजो रस्तो क्लियर। ख़ुदा जो ख़ौफ़ कर कुझु ईअं थो पूरा इल्ज़ाम हणी ऐं पंहिंजो रस्तो साफ़ करे। न मां त इहो बि चयो समाज त बचिड़ो वटि मोबाइल आहे जेका मूंसां राति जो लिकी लिकी ॻाल्हाईंदी आहे, कलाकनि जा कलाक सुबुह ताईं मूंसां ॻाल्हाईंदी आहे, कचहरियूं कंदी आहे, कुर्ब कचहरियूं। एॾो वॾो कूड़, ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए भागा? तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ नथो थिए? हेतिरनि सालनि खां तुंहिंजे पोयां पियो आहे, केॾी महिल का मुर्की मूंसां ॻाल्हाए अथई, केॾी महिल का मिठाई खाराई अथई। मां छा चवंदा आहिनि त हो कुटी खाए का आशिक, केॾी महिल कुटड़ी खाराई अथई। छो खाराए? तूं कहिड़ो मुंहिंजो माइट आहे, रोज़ भॻो बीठो मुंहिंजे घर में, निकिरो हाणे वञ। कदुरु कर बचड़ो, पछताईंदीअ, हथ हणंदीअ। मूं जहिड़ो सालू सुरीलो वरी तोखे न मिलंदो। लीमे जी धकन में हिते ई मरी खपी वेंदीअ। हा मरी वञा त सुठो आहे। हाणे न अचे मथे में तोसां शादी कंदमि मां, ॾाढी ठहंदमि। ठहंदीअ छो न, हुते बि तुंहिंजी भेण आहे, हली ॿई भेनरूं तव्हां गॾिजी रहंदव न। कयो ख़बर पंहिंजे अमले खे राज़ी कयो? अमलो राज़ी आहे नवाब खान, पर उन्हनि जो वात बंदि करण लाइ तव्हांखे पूरा 5 लख रुपया ॾियणा पवंदा। 5 लख? दिमाग़ ख़राब न थियो आहे न साहब? बाक़ी तव्हां घणे जो अंदाज़ो लॻाए वेठा आहियो? हूं इहो 40-50 हज़ार जो अंदाज़ो लॻायो। पोइ तव्हां ग़लति अंदाज़ो लॻायो आहे नवाब खान। हिकु राति शेर अली खे आज़ाद करण जा पूरा 5 लख। शेर अली खे रिहा करण जा 5 लख नाहिनि, पर उन जे पोयां जेको ॿियो कमु थिए पियो उनखे दॿाइण जा 5 लख आहिनि नवाब खान। असदर ये पेंतरा किथां सिखी आयो? सभु कुझु तव्हां खां ई सिखियो आहे नवाब खान। पोइ छा था चओ, सौदो डन कयूं या? ठीकु आहे, राति मां शेर अली सां मिली करे तोखे ॿुधाईंदुसि। तेसिताईं तूं पंहिंजे जवाननि खे तयारु रखजांइ। उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजो वात बंदि करणो आहे। जॾहिं उन्हनि जा खीसा गरम थी वेंदा न, हू पाणे माठ में अची वेंदा। हाणे मूंखे ॾियो इजाज़त, मां हलां थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।